नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं देव बापू में ऐं बापू में ही ॻोठ आहे बखूल आशारी। हिते हिकिड़ी 12 एकड़ ज़मीन आहे। उन 12 एकड़ ज़मीन ते सूमरनि भट्टिन ऐं अब्बासिन जो हिकिड़ो तकरार आहे ऐं उन तकरार एतिरी त शिदत वरिती जो गुज़िरियल ॾींहुं जेको ही मेराण हाईवे आहे इनखे हज़ारे सवें औरतुनि ऐं मर्दनि अचे ब्लॉक कयो ऐं पुलिस जे ख़िलाफ़ु वॾो दाहियो त हीअ आख़िर छा चक्कर आहे, छा ते झेड़ो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हिन ज़मीन जो तकरार हली रहियो आहे ऐं हिकिड़ी धुर जो जेको मालिक आहे सूमरो उन सां असां ॻाल्हायूं था। छा नालो आहे तव्हांजो? नालो तुरमो आहे सर। छा मसइलो आहे? मसइलो इहो असांजी ज़मीन आहे साईं, उहो ज़मीन आहे उहो बेगुनाह जे लाइ उहो अब्बासी ऐं भट्टी साहिब जेके आहिनि बेगुनाह उन्हनि जे लाइ उहो असांजी ज़मीन ते हरू भरू अची हलां करे असांजे मथां पुलिसूं वठी रेटूं करायूं अथई जेके 22 ॾींहं गुज़रिया आहिनि असांजो जीअण मरण हराम करे छॾियो अथनि ऐं असांखे वॾी तकलीफ़ ॾिनी अथनि मुंहिंजा साईं। SP वटि तव्हां विया हो छा? जी सर, असां SP साहिब वटि विया। तव्हांजा माण्हू वरी ॿधी विया वरी असांखे ख़ुदि खे मूंखे ॿधी विहारियो हुओ। छो? इन जे करे त हिते हिन जा सही करे त कब्ज़ो ख़तमु करे महीने खां पोइ फ़ैसिलो थींदो। पोइ उन खां पोइ मूंखे अरेस्ट कयो वियो। उन खां पोइ मूंखे कचे में खणी विया साईं। हा, कचे में खणी विया जिथे मूंखे उते विहारे थाणे में विहारे छॾियऊं। पोइ वरी असांजे वटि धरना जंहिं महिल लॻा पोइ अलाह जी महिरबानी सां पोइ उहे धरना थी असांजो सरदार साहिबु सजाद साहिबु उहो आयो। पोइ उन धरना बि ख़तमु कया, मुंहिंजी बि जान छॾायईं। उन खां पोइ उहे 8, 10, 12 माण्हू ॿिया बि असांजा गिरफ़्तार हुआ जिन अची असांजी उहा मदद करे सरदार साहिबु असांजी उहा महिरबानी कई असां ते। धरणो तव्हां कहिड़ी शर्त ते उतां ख़तमु कयो? उहो असां इन ते शर्त ते ख़तमु कयो त असां सां फ़ैसिलो थिए, हक़ थिए, असांजो फ़ैसिलो थिए, फ़ैसिले करे कयो आहे। कुल घणी ज़मीन आहे? ज़मीन असांजी 12 एकड़ ऐं 10 वेसा आहे। हा हा, ऐं क़ब्रिस्तान खूब जी सर, असांजे ऐं घर बि असांजा वॾा जेके आहिनि उते पूरियल आहिनि ऐं उते खूह बि आहे। उहो खूह बि मिसमार करे छॾियो अथनि, असांजो क़बरूं बि ड्राए छॾियूं अथनि साईं। मसइलो ज़मीन जो आहे। ज़मीन जेका आहे अलाह बख़्शे ऐं ख़ुदा बख़्शे जी आहे, सूमरे जी। हुननि कूड़ा कागज़ ठाराए अब्बासन भट्टीअ खे नान, उहो वरी भट्टी ॾेखारे थो देह बहारोल आशारी आहे। असांजो आहे देह बापो ॻोठ आहे असांजो बखूल आशारी, हो ॾेखारे थो देह बहारोल आशारी जेका टंडो मस्ती में आहे। उहो देह में फ्रॉड थियल आहे? बिल्कुलु नहीं। असांजी ज़राई ज़मीन आहे, असांजे वॾनि जा क़बरूं हुयूं। 2017 में कमिश्नर असांखे ऑर्डर ॾिनो, राति जे पेट में हुन 2017 में उहे क़बरूं ख़तमु करे छॾियूं, खूह उहो पूरे छॾियईं। हे वॾी नाजाइज़ी थो करे सरफराज़ भट्टी, अयाज़ भट्टी, सजाद रज़ा अब्बासी, अब्बास रज़ा अब्बासी। उहो SH खे पैसा ॾिए थो, DSP खे पैसा ॾिए थो, कोडीजी वारे खे, ऐं SP खे पैसा ॾिए थो। असां ग़रीब आहियूं। उहो कूड़ियूं FIR असां ते 2-2, 3-3 करे थो ऐं कोई बि असांजी पाड़े ओड़े वारो असांजी हमदर्दी करे थो, उन्हनि जा नाला ॾिए थो त हिननि जी जीअं कोई बि हमदर्दी न करे, हिननि जो कोई बि पासो न वठे। ऐं 2004 में मुख़्तियार कार हिननि जी रजिस्ट्री कैंसिल कई आहे, SDM हिननि जी रजिस्ट्री कैंसिल कई आहे, DC साहिबु हिननि जी रजिस्ट्री कैंसिल कई आहे, सखर कमिश्नर हिननि जी रजिस्ट्री कैंसिल कई आहे। हिन जेके बि रजिस्ट्रियूं ॾेखारियूं आहिनि सभु हिननि जूं कैंसिल आहिनि। असांजे लाइ हर जॻह ते जिथे बि असांखे चैलेंज ॾींदो असां बिल्कुलु असां ईंदासीं, पूरे पाकिस्तान में जेको आहे ईंदासीं, फ़ैसिलो रखणु सभु कुझु कंदासीं। पर मक़सदु ॻाल्हि जो ईअं आहे, हिकिड़ो ॾींहुं फ़ैसिलो ॿुधाए ऐं राति जो वरी पुलिस थो असां ते हाणे असांखे आसिरो थो ॾिए फ़ैसिले जो, वरी राति जो पुलिस थो हाणे असां एॾो तंग थो करे। राति जो गोलाबारी, पुलिस नामालूम हथियार बंद वठी राति जो फायरिंग थो कराए। SP खैरपुर जेको आहे असांखे ॾाढो तंग थो करे। ऐं इन खां पोइ जेको आहे जेॾी महिल SHO आहे हितां कुंभन जो, उहो बि बार असांखे अचे थो, केॾी महिल फ़ोन थो करे, केॾी महिल ईअं ई अचे थो डायरेक्ट अची। जेको आहे सोलंकी साहिबु उहो बि असांजे मथां जेको आहे अचे थो, DSP साहिबु बि असां ते जेको आहे कंट्रोल थो करे। जेॾी महिल अचे थो पुलिस वठी ईंदो, जेको अचे थो अमलदार, कोई बि पुलिस वारनि मां कहिड़ो बि वर्कर आहे उहो असांजे मथां डायरेक्ट अचे थो। 2-3 गाॾी फ़ैसिलो थिए मीर शाहनवाज़ वटि, उहो तव्हां क़बूल आहे? असांखे क़बूल आहे, मीर शाहनवाज़ वटि करे या कंहिं वटि बि करे, जेकॾहिं पूरे पाकिस्तान में कंहिं वटि बि रखंदो असांखे जेको आहे बिल्कुलु अमीन आहे इहा ॻाल्हि। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं इन ज़मीन जे मालिकीअ जे दावेदार सरफराज़ भट्टी साहिब वटि। त उन सां ॻाल्हायूं था त असुलु मामिलो छा आहे, हाणे छा चक्कर आहे इहो सॼो सम्झाइजो। हीअ ज़मीन जेका आहे सा असांजे बाबा सां ख़रीद कई 1993 में अब्बासी हैदर पेश खान अब्बासी खां। ऐं हैदर पेश अब्बासी खां अॼु महिल 29 सालनि ताईं इहा ज़मीन असां वटि काहींदा रहिया आहियूं, असां वटि रही आहे। हींअर इहो फ़ैसिलो असांजो कयल आहे। हींअर गुज़िरियल महीने 3 महीने जी 16 तारीख़ में शाम जो मूंखे इतला आई त तव्हांजी ज़मीन ते कुझु माण्हू जेके आहिनि से कब्ज़े जो सोचनि था।
उकसाया विया आहिनि किन माण्हुनि जे चवण ते जेके सूमरा बिरादरी आहे। राति जो 2 बजे टाइम थियो त अची मुंहिंजी ज़मीन ते हारी मुंहिंजो हुयो रहियल जेको उन हारीअ खे हथियारनि जे ज़ोर ते कढियाऊं बि ॿाहिरि ज़मीन मां। उहो हारी जो नालो छा? खुशहाल हुजण साईं, अच्छा खुशहाल हुजण। हुनजा 4-5 पुट आहिनि, उहे हिक ई घर में रहंदा हुआ ऐं उन्हनि खे कढी करे हिते हथियारनि जे तौर ते वेहिजी विया आहिनि। मुंहिंजी कणिक बि लुणी खणी विया आहिनि, केलनि मां मुंहिंजा केला कटे खणी विया आहिनि, वणनि बि मुंहिंजा कटे खणी विया आहिनि। मुंहिंजे ट्रैक्टर जा टपड़ हुया, हारीअ जो ट्रैक्टर आहे, उन ट्रैक्टर जा टपड़ बि खणी हलिया विया आहिनि। असांजे घर जो सामान सॼो लुटे उहो बि खणी विया आहिनि हारीअ जो। हाणे बि हींअर बि हथियारनि जे ज़ोर ते वेठा आहिनि। हिन जे मथां हिकिड़ी FIR थी आहे, पहिरियां FIR जो गुनाह नंबर 40 उहा मां कराई आहे। वरी पुलिस मुंहिंजी FIR जो परसू करण लाइ उते वई त पुलिस ते बि फायरिंग कयऊं, पुलिस जी APC खे बाहि ॾिनऊं ऐं हा उन्हनि पोइ ATC जी इन ते 780 जी FIR कई आहे ॿी गुनाह नंबर 43 19 तारीख़ में ऐं 19/3 ते 2021। घणी ज़मीन आहे कुल? इहा टोटल ज़मीन आहे साईं 12 एकड़ 10 गुंठा। ये कहिड़ी देह में आहे? दे बाफ़े में साईं, दे बाफ़े में आहे ऐं 50 पैसा जेका आहे हुन में असांजी आहे। 50 पैसा अब्बास रज़ा अब्बासी जी आहे। अच्छा उहो कहिड़ा कहिड़ा भाइर हुनजा छा नाला? अब्बास रज़ा, सजाद रज़ा, शबीर रज़ा ऐं कासिम रज़ा, हसन रज़ा। हिन खां तव्हांजे वालिद ख़रीद कई 6 एकड़ माना? असांजी हुनजे चाचे खां हैदरबश ख़ान खां ख़रीद कई बाबे, उनजो हिसो 50 पैसा। कॾहिं बि ज़ाहिर कोन थिया, कॾहिं बि दान कयईं। 1993 में बाबे ख़रीद कई आहे, हे 2006 में ज़ाहिर थिया आहिनि। 1954 खां वठी अब्बासन जा खाता आहिनि। हुनजे पीउ जो खातो मटियो हैदरबख्श जो हिन में 1980 में। बाबा ख़रीद कई आहे 1993 में। हुननि वटि बि कागज़ आहिनि छा अहिड़ा सूमरनि वटि? हुननि वटि जेके आहिनि त उहे के 53 जूं पुराणियूं खणतूं हूंदियूं। को खणतूं त उहे कंदा अॻे माण्हू खपाए वेंदा पंहिंजी ज़मीनूं, को जुतीअ ते खपाईंदो, को कंहिं ते खपाईंदो। हिननि बि पंहिंजी सेल आउट कई हूंदी ज़मीन। असांखे हाणे पुराणा सां ॼावाई पोइ आहियूं। तव्हांजो चवणु आहे त सूमरनि जेका आहे इहा खपाए ॾिनी? इहा खपाए ॾिनी अब्बासन खे। कहिड़े साल में? इहा तक़रीबन 1954 खां वठी अब्बासन जा खाता मिलंदा साईं। हाणे भला छा आहे इहो मसइलो हल कीअं थिए? इहो मसइलो हल थिए, असांजा पका खाता आहिनि, हिननि खे ॿाहिरि कढियो वञे ऐं असांजो भली कोरट में मसइलो हल थिए। तव्हां चओ था त हे पहिरियां ज़मीन ख़ाली कनि पोइ माना बिल्कुलु ज़मीन ख़ाली कनि जीअं हुयो पुराणो, जीअं अॻे हुयो ससुर सां कयल आहे। असांजो हारी वेहे ऐं असां फ़ैसिले करण लाइ तयारु आहियूं। तव्हां वटि कागज़ कहिड़ा कहिड़ा मौजूदु? असां वटि साईं 7 बे आहे, कंप्यूटर जी असांजो कागज़ खाता आहिनि। हे असांजा कागज़ जेके आहिनि से हे माइक्रो थियल आहिनि, कंप्यूटर जो खातो आहे। हा साईं हो जेको आहे असांजो हे माप वग़ैरह हर शइ हिन में सर्वे नंबर लॻियल आहिनि सभु साईं। सर्वे नंबर एराज़ी हर शइ लिखियलु आहे। छा नालो आहे तव्हांजो? साईं गुलाम अकबर भट्टी साईं। छा मसइलो थियो आहे? 1954 खां वठी खाता अब्बासन जा आहिनि। उन खां पोइ 1992 में पंहिंजे सेठ हारमोहन भट्टी जेका ज़मीन इहा ख़रीद कई आहे। जॾहिं उन खां पोइ यको इहो सिलसिलो कोर्टनि में हले पियो, कोर्टनि उन्हनि खे जेको आहे सो रिजेक्ट करे छॾियो आहे ऐं अण सिधी तरह पंहिंजो सियासी समाजी सभु जेके क़ौमूं हिन में आहिनि वापसि थी। त इहा ख़बर न थी पई त इहो टियों ॻुझो हथु कहिड़ो आहे जो इन मसइले खे हल छो नथो थिए। जॾहिं असांजी गवर्नमेंट बि छा त भले ही पुलिस खां गवर्नमेंट खां बि ॾाढा आहिनि। असांजी हेॾो पुलिस जिते वञे थी पुलिस ते फायरिंग था कनि त पोइ त हे गवर्नमेंट खां बि ॾाढा आहिनि। छा आहे मसइलो इहो? मसइलो इहो आहे त साईं असां अब्बासी साहिबनि जा सरफराज़ भट्टीअ जा हारी ऐं असांजो बाबो खां वठी ॾाॾे खां वठी असांजा उते घर हुया। असां राति जो 2:30 बजे जीअं सुता पिया हुआसीं त 40-50 माण्हुनि जा हथियार बंद असां ते चढ़ी विया, दाबा करे असांजा छड़े सॼा टपड़ जेके ट्राड़ी हुया, खटूं हुआ, हंध हुया, का शइ अन्न हुया, उहे उते खसे असां रुगो पंहिंजा बच्चा पंहिंजा सिर लिंग वठी ॿाहिरि निकितासीं। उन खां पोइ असां पंहिंजे मुजीरीअ खे इतलाउ कयोसीं, मुजेरनि ते फायरिंग के हर शइ माना असांजो सॼो माल लुटे विया। असांजो बाबो खां ॾाढो हारी हुयो। वरी असांजो बाबे जी 94 साल उमिरि आहे। अच्छा उन खां पोइ असांजी बि तक़रीबन 35-40 सालनि ते कणिक जेका आहे इहा तव्हां पोखी? इहा साईं कमंद पोखियल असांजो, केला पोखियल असांजा, सॼो फ़सुलु असांजो। घणी आहे टोटल ज़मीन साईं जेका 12 एकड़ आहे। तव्हांजो चवणु आहे त हीअ ज़मीन जेका आहे अब्बासन भट्टनि जी आहे। असां सूमरा चवंदा उहे साईं इहे इन जो कुझु बि कोन्हे। असांजे ॾाॾे खां वठी असां हारी आहियूं। उहे चवंदा आहिनि असांखे इन्हनि जा हारी थी रहिया आहियूं, इन्हनि जा जी असांखे हिननि जी का ख़बर ई न आहे। हाणे हे चंद ॾींहंनि 2-3 सालनि साल ॿिनि में
हिननि चयो त साईं ज़मीन आहे असांजी ज़मीन असांजी, ईअं वतंदा हा, ईअं डोयो डोयो कंदा। नाज़रीन, असां सां मौजूदु आहे भट्टी बिरादरीअ जो सरदार इलाही बख्श उर्फ़ अनिल भट्टी साहब। छा मसइलो? असल में इहा ज़मीन जेका आहे 1953 खां वठी उन्हनि वटि पंहिंजो अब्बासी बिरादरी वटि हुई, उन्हनि जी खाते वारी ज़मीन हुई ऐं 93 में उन्हनि जेको आहे इहा ज़मीन भट्टी बिरादरी खे विकिणी ॾिनी आहे ऐं उहे बि खातेदार आहिनि, सरकारी काग़ज़ आहिनि उन्हनि वटि। हाणे सुमरा बिरादरी जा कुझु माण्हू आहिनि, उहे चवनि था त असां वटि इहा 53 खां अॻु में इहे असांजा खाता। हाणे इहो अलाए कहिड़ो तरीक़ो आहे नओं, त 53 खां अॻु में जेको जंहिं वटि खाता हुया उहे अची करे सुभाणे असां बि पंहिंजा सभई माण्हुनि खे चऊं त बाबा निकिरो ॾिसो वञी करे किथे किथे तव्हांजे वॾनि ज़मीनूं विकियूं आहिनि, वञी उन्हनि ते दावा कयो त इहा ज़मीनूं हाणे असांजियूं इन्हनि मां असांखे हिसो ॾियो। ईअं कोन थींदो आहे ऐं हे सरासर जेको आहे दहशतगर्दी आहे, नाजाइज़ी आहे ऐं उन्हनि जी बदमाशी आहे। इनखे जेको आहे इंतिज़ामिया खे इन मसइले खे चङी तरह सीरियसली वठणु घुरिजे। कैमरामैन जावेद घुञो ऐं अमजद लगारीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।